अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पेरिया गुल सबका पेर एक नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त कंहिं क़िस्म जी मामूली अगराई ते बि फ़ैसिला तो जवाब ॾींदासीं। भारत जी फ़ौजी क़यादत खे ख़बरदार करियां थो त न्यूक्लियर एनवायरनमेंट में ॿिन्ही मुल्कनि विच में जंग जी का बि गुंजाइश नाहे। पाकिस्तान सां बुनियादी मसइला आलमी असूलनि ऐं बराबरी जे बुनियाद ते हल करियो। हाणे पाकिस्तान जो जवाब भारत जे अंदाज़े खां बि वधीक सख़्तु हूंदो। असीं अव्हां जे बयानबाज़ी खां कॾहिं बि ख़ौफ़ज़दा न थींदासीं। काकोल अकेडमी जी पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त मार्काए हक़ में पाकिस्तान खे तारीख़ी सबक़ सेखारे छॾियो। पाक फ़ौज दुश्मन खे शिकस्त ॾेई क़ौम जे एतमाद खे वधीक मुस्तहकम कयो। यकीन ॾियारियां थो त पाक सरज़मीन जो हिकु इंच बि दुश्मन जे हवाले थियण न ॾींदासीं। ख़ारिजनि पारां पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करण ते ॻणती आहे। अफ़गानिस्तान ते ज़ोर ॾियूं था त दाइमी तशद्दुद बदिरां गॾियल सलामती जी चूंड करे। अफ़गान तालिबान सां ॻाल्हाइण लाइ पाकिस्तान जो आला सतही वफ़द दोहा पहुची वियो। परणी खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तानी वफ़द जे क़यादत ख्वाजा आसिफ कर रहियो आहे। अफ़गान तालिबान सां सरहद पार दहशतगर्दी ते ॻाल्हियूं थींदियूं। ॻाल्हि ॿोल खिते में अमन इस्तेकाम लाइ अहम अॻभराई आहे। परणी खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान इलाइक़ाई अमन ऐं इस्तेकाम लाइ पुरअमन हल चाहे थो। अफ़गान तालिबान खे आलमी बिरादरी सां कयल वाइदनि जी पासदारी करणु घुर्जे। अमरीकी सदर पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में जंग बंदी जी ख़्वाहिश ज़ाहिर। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में झड़पूं थी रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंग बंदी कराइण मुंहिंजे लाइ आसान आहे। नोबेल इनाम लाइ न पर इंसानी ज़िंदगियूं बचाइण लाइ जंगियूं रोकरायूं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रम्प वधीक चयो आहे त मूं 7 जंगियूं रोकरायूं आहिनि। को ॿियो अमरीकी सदर हिकु बि जंग रोकराए न सघियो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मूं रोकराई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मूं जंग रोकराए लखे इंसानी जानियूं बचायूं। कार्ड सां साने के 18 साल मुकम्मल शहीदन के लफ्ज़न की भेटा पेश। बेनज़ीर भुट्टो के काफ़िले मथा हमले में 180 कारकुनन शहादत माणी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदन के ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त क़ौम जी रूह ते 18 अक्टूबर 2007 जो ॾींहुं हमेशा जे लाइ नक्श थी वियो आहे। आमरीती दहशतगर्दी जे गठ जोड़ बेनज़ीर भुट्टो जे जियालन ते ख़तरनाक हमलो कयो। 180 बहादुर जियालन जमहूरी पाकिस्तान जे ख्वाब लाइ पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾिनो। असां शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद जियालन जो मिशन जारी रखंदासीं। सीनियर वज़ीर शर्जील मेमन पंहिंजे बयान में चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जलाओ वतनी पाटे वतन वापसि पहुती त कराची में लखे माण्हुनि संदसि इस्तक़बाल कयो। दहशतगर्द हमले कारकुननि जी शहादत खां पोइ बि बेनज़ीर भुट्टो जदोजहद जारी रखी। सूबाई वज़ीर डॉक्टर असरा पेशियो ऐं तर्जुमान सिंध हुकूमत सुमीता अफ़ज़ाल पारां बि कार्ड सां साने शहीदनि खे भेटा पेश। कलोई वेढो जवाबदारनि संगावती तकरार तां मुपैना तौर पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करे छॾियो। ॻोठ केटी में पोरियत हकीम कपरी खे बाहि ॾेई साड़ियो वियो। इस्पताल में तड़पी फौत। वारसुनि जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। पोरियत हकीम जे 2 पुटनि खे संग ॾिना विया हुआ। बाद में वॾे मङणियूं टोड़ाए छॾियूं। बासर वॾे माइटनि खे इस्तेमाल करे पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करायो आहे। मेहड़ वेढो जवाबदारनि जो औरत ते तशद्दुद मथे जा वार कूड़े तज़लील बारड़ी अगवा ॻोठ ठोड़ा में जवाबदारनि घर में घिड़ी औरत खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। जवाबदार 1.5 साल जी बारड़ी शीरीन खे अगवा करे विया। हद जी पुलिस अगूट निंड पयल वारसनि जी दरख़्वास्त ते दादू अदालत पारां SHO मेहड़ खे शोकास नोटिस जारी। न्यू सईदाबाद जो फौजी जवान वाना में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद। ॻोठ फ़कीराबाद वासी ज़ीशान मला दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत बाड़ी। वारसनि खे इतला शहीद जो मण अबाणे ॻोठ आंदो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डेंगी ऐं मलेरिया जा केस वधी विया। हैदराबाद ज़िले अंदरि डेंगी वायरस विघे 4 ॼणा फौत, केतिरा ई मर्ज़ में मुब्तला। सूबे अंदरि हलंदड़ साल डेंगी जा 7,678 ऐं हलंदड़ महीने 175 केस रिपोर्ट। हलंदड़ साल मलेरिया जे मर्ज़नि जो अंग 2,15,270 ताईं पहुची वियो। हैदराबाद जे कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद में 6,486 ॼणा डेंगी वायरस जो शिकार।
तनुराम जी मीर कॉलोनी में कायम टूल नाको ख़त्म ऐं इंतजामिया मथां FIR दाख़िल करण जो हुकुम। हैदराबाद सेशन कोर्ट वापारियुनि जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मीर कॉलोनी में कायम टूल नाको गैर कानूनी करार। अदालत चयो आहे त गैर कानूनी औगाड़ी ते टूल इंतजामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे।